नादिम मीरपुर खास ऐं बरपासे जे इलाइक़नि में तेज़ हवा सां गॾु बरसात बाद रोडनि रस्तनि ते पाणी पी वियो आहे। वधीक तफ़सील असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर तालिब शेर। जी तालिब, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मीरपुर खास ऐं हुनजे मुख़्तलिफ़ इलाइक़नि हिंगोरनो, सिंधड़ी, फुलेजियूं, गिरोड शरीफ, मीरवा गोरचाणी, कोट गुलाम मोहम्मद, डिगरी, झुडो, नवकोट जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे ज़ोरदार बरसात, किथे हल्की बरसात जो वसकारो जारी आहे ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में शदीद पाणीअ जी खोट खां पोइ जेको आहे पाणी जी सूरत हाल खे जेको फसलनि खे किथे फ़ाइदो आहे त किथे पाणी वधीक हो तो उते फसलनि खे नुक़सानु आहे। मीरपुर ख़ास शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हिन वक़्तु बरसात जो तेज़ वसकारो जारी आहे, जिथे पोस्ट ऑफिस चौक, हीराबाद, टूराबाद, सिलाई टाउन ऐं ॿिया इलाइक़ा जेके हेठां इलाइक़ा आहिनि उन्हनि में पाणी भीजी वियो आहे ऐं कारोबार सख़्तु मुतासिर थी रहियो आहे। जॾहिं त म्यूनिसिपल कॉर्पोरेशन ऐं म्यूनिसिपल कमेटी जूं मुख़्तलिफ़ यूनियन कमेटियूं जेके 22 आहिनि उहे पाणीअ खे नेशनल में नथा मञियल आहिनि। जॾहिं त रेन एमरजेंसी जेका क़ाइमु कई हुई उन जो अञा ताईं को बि अहिड़ो को बि सामान आयो आहे जंहिं सिमन नालनि में पाणीअ जी सूरत हाल में छा थी पई वञे। मुख़्तलिफ़ इलाइक़नि ऐं ॻोठनि में जेको हिकिड़ो हालात आयल आहे। जी तालिब, जी महिरबानी।